अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सज्जाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। सिंध हुकूमत हिकु दफ़ो ॿीहर सिंध में गैर क़ानूनी रहंदड़ अफ़गाननि समेत समूरनि धारियुनि खे वापसि ॾे मोकिलण जो फ़ैसिलो करे वरितो। अचु वञु जे रस्तनि जी निगरानी वधाइण ऐं पुलिस ऐं रेंजर्स मुक़ररु करण जूं हिदायतूं। दहशतगर्दनि ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन तेज़ करण जो पिणु हुकुम। अमनो अमान बाबति इजलास में ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त दहशतगर्द तंज़ीमूं मुल्क में अमनो अमान खे ख़राब करणु चाहिनि थियूं। सिंध में ॿीहर दहशतगर्दनि खे उभरण न ॾिनो वेंदो। आज़म स्वाती खे घटि में घटि 7 साल या उमिरि कैद जी सज़ा थी सघे थी। इस्लामाबाद जी अदालत तकरारी ट्वीट केस में आज़म स्वाती जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करण जो तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाबंदी मढ़ियल तहरीक तालिबान पाकिस्तान लाइ रेड लाइन आहे। जेकॾहिं अफ़गान तालिबान खे शिदत पसंदनि ख़िलाफ़ ऑपरेशन में मदद जी ज़रूरत पवंदी त हू उहा मदद फ़राहम कंदा। अमरीका सां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ ताउन जो को नओं मुआहिदो नाहे थियो। पीटीआई चेयरमैन इमरान खान ऐं आयला मलिक जी मुबैना ऑडियो कॉल लीक थियण वारो मामलो। सुमेरा मलिक सुप्रीम कोर्ट खां पंहिंजी भेण आयला मलिक बाबति जारी कयल जाली ऑडियोज़ जो नोटिस वठण जो मुतालबो करे छॾियो। सुमेरा मलिक चयो आहे त जाली ऑडियोज़ ऐं वीडियोज़ जो कारोबार बंदि कयो वञे। ॿी सूरत में कंहिं बि घर जी इज़त न रहंदी। कंदकोट में होटल ते वेठल नौजवान खे नामालूम हथियारबंदनि गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। मक़तूल नौजवान जी सुञाणप मौलादात मलिक तौरु कई वई। लाश सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हर वक़्तु पंहिंजे लिबास ऐं अजीब फैशन सबबि ख़बरुनि जी ज़ीनत बणिजंदड़ मशहूर भारतीय अदाकारा ऐं सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद खे रेप ऐं मारण जूं धमकियूं ॾींदड़ शख़्स खे गिरफ़्तार कयो वियो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।